अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। पंजाब असेंबली जे 20 तकनि ते नंढी चूंड, पोलिंग जारी। पोलिंग बिना कंहिं वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। तौर 3131 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं। 20 तकनि ते नंढी चूंड में 175 उम्मीदवार मैदान में लथल। नंढी चूंड में 90,000 खां वधीक पुलिस अहलकार मुक़रर कया विया। रेंजर जा जवान भी पोलिंग स्टेशन जो गश्त कंदा रहंदा। पाक फौज जे जवाननि खे भी स्टैंड बाय रखियो वियो। इंतहाई हसास पोलिंग स्टेशन ते CCTV कैमराऊं लॻायूं वयूं। कंहिंखे भी चूंड में मुदाख़लत जी इजाज़त न ॾिबी। चीफ इलेक्शन कमिश्नर ज़ाब्तनि जी भञगड़ी कंदड़नि खिलाफ़ फौरी कार्रवाई थींदी। सिकंदर सुल्तान राजा जो चवणु हो वोटर पंहिंजी पसंदि जे उम्मीदवार खे वोट ॾियनि। वोट ॾियण सां जमहूरियत ऐं मुल्क मज़बूत थींदो। वोट ॾियण सां जमहूरियत ऐं मुल्क मज़बूत थींदा। वोट ही अवां जी असल ताकत है। वोट ॾियण वक्त इमरान हुकूमत जी माशी तबाही बाबत जरूर सोचजो। PTI दौर में मुल्क मंजिल खां परे थी वियो, उन जो इज़हार वोट सां करणो आहे। वोट जी ताकत सां नफ़रत ऐं नफेड़ ऐं विरासत जी सियासत खे रद्द कयो। पंजाब के पौना 4 साल बदतरीन गवर्नेंस जो निशानो बणायो वियो। शहरनि खे दवाउनि ऐं शागिर्दनि खे वज़ीफ़े खां महरूम कयो वियो। तकनि में सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतजाम कया विया आहिनि। नंढी चूंड लाइ 52,000 अहलकार ऐं ऑफिसर मुक़रर कया विया आहिनि। औरतुनि जी पोलिंग स्टेशन्स ते लेडीज़ अहलकार ड्यूटियूं करे रहियूं आहिनि। लाहौर जे 4 तकनि में 9,000 खां वधीक अहलकार मुक़रर आहिनि। मॉनिटरिंग लाइ सेंट्रल पुलिस ऐं ज़िले सतह में कंट्रोल रूम क़ाइमु कया विया। असलहे जी निमाइश कंदड़नि खे ख़ानगी हथियारबंद जड़ो कंदड़ खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ज़ियारत वेझो फोर्सेस जे ऑपरेशन में 2 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि शहीद लेफ्टिनेंट कर्नल जी मुगवी कज़न खे भी शहीद करे छॾियो। बलचूम में सिक्योरिटी ऑपरेशन दौरान उमर जावेद जो मढ़ मिलियो। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में मींहं जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त नाथ, नाज़िमाबाद, मलीर, कायदाबाद सुपर हाईवे समेत भर वारनि इलाक़नि में अॼु मींहुं
मींहुं पवंदो। मौसमियात खाते मूजिब हवा जे घटि दबाव शिदत इख्तियार करे चुको आहे। कराची ऐं हैदराबाद में ज़ोराए ते मींहं सां गॾु अर्बन फ्लूडिंग जो ख़दशो आहे। जमाल शाह वेझो 2 सगा भाइर सहके ऐं खंघ जी बीमारी में वठजण बाद फोत थी विया। ॻोठ सुल्तान ख़ासकेली में 3 वरियन जो ज़फ़र ऐं 4 वरियन जो अज़हर ख़ासकेली खंघ ऐं साह जी तकलीफ़ में वरतल हुआ। वारसन मूजिब कुझु ॾींहं बीमार रहण बाद ॿिन्ही भाइरनि जे साह जो सॻो टुटी पियो।